बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिलमुमिनीन रऊफ़ुर रहीम। आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमईन। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है, क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है। हर गुल में हर शजर में मेरे प्यारे मोहम्मद का नूर है। काबा है आफ़ताब जमाले मोहम्मदी, देखे न चश्मे कौर तो उनका कसूर है। हिदायत फरमाए तो कियब सारा सूल रातन पवारन तपचार, कियब सारा सूल रातन पवारन तपचार। जड़ जनी जी में नजमरी अलोहार, मेघो मां पसंदियों अड़े मंज हजार। पखाई पहाड़ थे मूली जा, ए बुलबुलाने गुंजे गुलजार अहमदी, सल्लू अला मुहम्मद व आले मुहम्मदी। दुरूद शरीफ आवाज़ बुलंद अॻियां पोयां सभई गॾिजी मुंहिंजे महबूब ते दुरूद शरीफ पढ़ो, हेठां मथां सभई गॾिजी दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों,
अजो की ये कॉन्फ्रेंस मकाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस जंहिंमें तव्हां असां शरीक आहियूं। अल्लाह साईं जा तव्हांजे मथां ऐं असांजे मथां लख एहसान थिया जो रब करीम असांखे मदीने वारे घोट जे ज़िक्र ॿुधण जो ऐं ॿुधाइण जो रब मौक़ो ॾिनो। दोस्तो, हिन तकरीब में, हिन जलसे में आलिम सगोड़ा, सैयद सगोड़ा, मुझे महबूब जा नात खान ऐं मुझे महबूब जा कलमे गोए उम्मती हुजूर सां मोहब्बत रखण वारा परे खां कहीं हिते आया आहिनि। अल्लाह कंदो त तव्हांजो पसाह पसाह कदम कदम रब करीम जे दरबार में मक़बूल ऐं मंज़ूर हूंदो। दोस्तो, वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त असांजे हिन जलसे खे ख़िताब करण जे लाइ सिंध जो नामियारो आलिम बाअमल शेर मुस्तफ़ा हज़रत अल्लामा क़िबला मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी साहब जन शाहपुर चाकर वारा अल्हम्दुलिल्लाह रब जे महिरबानीअ सां उहे बि पहुची चुका आहिनि। उम्मीद आहे त हज़रत क़िबला साईं मुफ्ती साहब जन जो ख़िताब ॿुधी तव्हां ऐं असां पंहिंजे दिलनि खे मुनवर बनाईंदासीं। दोस्तो, मूंखे बि हुकुम थियो त तव्हां बि ॿ टे मिंट मदीने वारे घोट जो शान ॿुधायो। मूं चयो त जंहिं मैदान में शेर मुस्तफ़ा जहिड़ा जवान मुस्तफ़ा जा सना खान आहिनि, उते तिफले मकतब छा तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर मूंखे यकीन कामिल आहे त मां मुस्तफ़ा जो गुलाम आहियां। हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुंहिंजी बानप जी ॿोली आहे। मां महबूब जे बानड़ीअ जो ॿार आहियां। मुंहिंजा ही वाका मुंहिंजूं ही आहूं ऐं ही मुंहिंजूं ॿ टे ॻाल्हियूं मदीने वारे घोट जे दरबार में क़बूल पवंदियूं। जस लहणे असांजो अज़ीज़ दोस्त मियां सेठ सिकंदर अली ज़ुल्फ़कार अली सोलंगी साहब जंहिं ही जलसो करायो आहे, मूंखे यकीन कामिल आहे त पाण मस्जिद शरीफ़ बि ठहिराई अथनि ऐं महबूब जे ज़िक्र जी महफ़िल बि इहे सजाई अथनि। जीअं मियां ज़ुल्फ़कार अली मदीने वारे घोट जी महफ़िल इहे सजाई आहे, रब उन जे बच्चन खे उन जे घर खे ईअं आबाद फरमाईंदो। दोस्तो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाम ऐं हुजूर जे शान ऐं शौकत खे तुंहिंजी असांजी ज़बान उन शान खे उन शौकत खे बयान न करे सघंदी, पर ॿ टे ॻाल्हियूं महबूब जे दरबार में पेश कयूं था। उम्मीद आहे त क़बूल पवंदियूं। हाणे अवां बिना कंहिं तमहीद ॿधण जे अवां जे ख़िदमत में मां आयत जो तर्जुमो कयां थो, छो त साईं मुफ्ती साहब जन अचण वारा आहिनि। जीअं मां हिकु ॿ ॻाल्हि अर्ज़ु करे सघां, अवां दुरूद पढ़ो त मां आयत जो तर्जुमो कयां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मोहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। जमायत घड़िया आवाज थोरो आहे, सभई रलजी मिलजी मुंहिंजे महबूब ते दुरूद पढ़ो। सभई गॾिजी दुरूद पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीअना हबीबना मौलाना मोहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह ताला हबीब जो शान केतिरो बयान करे। अल्लाह ताला फरमाए थो, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीना रऊफुर
मुस्तफा जी नाता अजी दोस्तों रब मदीने वाले घोट जो शान ही को बयान करे त अलबत्ता ताकीब आयो अहाने शान वारो रसूल इज्जत वारो रसूल शान वारो रसूल मिन अनफुसिकुम अवाजी नफ्सन मा फरमाए तो अजीजुन अलैहि मा अनितुम फरमाए तो मुझो शान वारो रसूल अवाने आयो इज्जत वारो रसूल आयो अवा के जेको ईज़ा अचे थो अवा के जेका तकलीफ़ अचे थी उन मुझे मोकिलियल हबीब जे मथां करी गुज़रे थी फरमाए तो अज़ीज़ुन अलैहि गरी गुज़रंदड़ा उन जे मथां मा अनितुम अनत मां मुराद ईज़ा अनत मां मुराद तकलीफ़ फरमाए तो मुझो मोकिलियल जेको रसूल मुझो हबीब मदीने वारो घोट अवां शान वारो रसूल आयो इज्जत वारो रसूल आयो उन जो ही शान जो अवां जी तकलीफ़ मुझे मोकिलियल रसूल ते करी गुज़रंदी आहे फरमाए तो हरीसुन अलैकुम दुनियादार खे दुनिया जो हिर्ज़ हूंदो आहे ज़मीनदार खे ज़मीन जो हिर्ज़ हूंदो आहे पैसनि मिलण वारे खे पैसनि जो हिर्ज़ हूंदो आहे पर मुंहिंजे हिन मोकिलियल रसूल खे पंहिंजे उम्मत जे मथां हिर्ज़ आहे त मुंहिंजी उम्मत वधे وبالمؤمنين رؤوف رحيم फरमाए तो मुझो महबूब मोकिलियल महबूब शान वारो रसूल इज्जत वारो रसूल मकाम वारो रसूल मोमिन उम्मतनि जे मथां बाज़ारो ऐं महिरबान मां तोखां पुछां थो त तोॾे इज्जत वारो रसूल आयो जंहिंजो मकाम आहे जंहिंजो शान आहे महबूब मदीने वारे जे मकाम खे महबूब जे इज्जत खे महबूब जे शान खे ॼाणे त रब करीम ॼाणे अबा केरु ॼाणे इन करे हदीस कुदसीअ में ईंदो आहे त मुंहिंजा महबूब मां तोखे पैदा न कयां आसमान पैदा न कयां ज़मीन पैदा न कयां इंसान पैदा न कयां जिन्न पैदा न कयां मलक पैदा न कयां फलक पैदा न कयां मुंहिंजा महबूब हीअ काइनात सॼी मूंखो हबीब जे करे पैदा कई आहे उन हबीब जो मकाम पुछो त सहाबा किराम खां पुछो कंहिंखां पुछो मदीने वारे घोट जे गुलामनि खां महबूब जो मकाम पुछो छो त मदीने वारे खे नबीअ बि सुञाणनि था अबा केरु सुञाणनि था नबीअनि खे मुस्तफा जे मकाम जी ख़बर आहे असहाबनि सगोरनि खे मुस्तफा जे मकाम जी ख़बर आहे मुस्तफा सां असहाबनि सगोरनि जी केॾी मुहबत आहे दिल जे हुज़ूर सां ॿुधिजो नबी पाक जो हिकिड़ो मशहूर सहाबी अथव उन जो नालो आहे हज़रत ज़ैद रज़ी अल्लाह तआला अन्हु छा उन जो नालो आहे ज़ैद उन जो नालो आहे ज़ैद खां पुछ त तो पंहिंजे पीउ ॾे तूं छो न वे तूं पंहिंजे अमर ॾे छो न वे तो मदीने वारे जे कुर्ब खे कीअं क़बूल कयो मां तोखे ॿुधायां नबीअ जे सहाबनि खे त ख़बर आहे पर मदीने वारो त परावन जूं परेशानियूं दूर कंदो आहे हाय परावन तलाहिण परेशानियूं परावन तलाहिण हाय परेशानियूं नबी पाक मुंहिंजे जुनी या
हबीब जा प्यारा गुलाम मदीने वारे घोट जा गुलाम दिल जे हुजूर सां ॿुधजा मुस्तफा जो ही गुलाम नकड़ो हुयो शाम जे इलाइक़े खां पंहिंजे अमल सां गॾिजी करे कंहिं पासे ॾे वियो पिए जंगल में धारे न मिली विया धारे न मदीने वारे हिन घोट जे गुलाम खे जेको अॻिते हली मुस्तफा जो गुलाम बणजणो आहे अजीजो दोस्तो नबी पाक जा प्यारा गुलाम धारे न ॿियनि माण्हुनि खे त फुरियो पर हज़रत ज़ैद नढड़ो आहे 7-8 सालनि जो आहे पंहिंजे अमर सां गॾिजी अचे पियो थो धारे न अमर सां हिन खे छिनो धारे न खणी विया अमर वेचारी रोंदी रही अखियुनि मां आब हारींदी रही आहे ही हज़रत ज़ैद सगोरो उकाज़ जे बाज़ार में हज़रत ज़ैद खे धारे न विकिणियो मके पाक जे हिकिड़े वापारी उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा जो सौट आहे उन हिन खे ख़रीद कयो आहे नढड़ो आहे मके में आयो पर रोए पियो छा पियो करे रोए पियो थो नबी पाक जी प्यारी घरवारी उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा उन जे हवाले कयाई बीबी साहबा ॾिठो त ही नढड़ो नींगर आहे ही वेचारो रोअण वारो आहे हिन खे अहिड़ी शख़्सियत जे हवाले कया जो ही रोअण बंदि करे अबा रोंदनि खे रिझाइण वारो केरु आहे मदीने वारो घोट केरु आहे मदीने वारो घोट आहे जेको ग़रीबनि खे रिझाइण वारो रोअण वारनि खे रिझाइण वारो मदीने वारो वियो पे निमाज़ पढ़ण ईद जी ॾिठा ईद हिकिड़ो ग़रीब नींगर आहे मिस्कीन नींगर आहे ॿिया नींगर उन्हनि खे गुस्ल थियल आहे सुरमू अखियुनि में पातल आहे पाउडर लॻल आहे जिस्म जान साफ़ थियल आहे पर हिकिड़ो नंढड़ो नींगर रोए पियो महबूब फरमाए त बचड़ा तूं छो थो रही अर्ज़ कयाई या रसूल अल्लाह मुंहिंजे पीउ खे अल्लाह जे नबी जंग ते मोकिलियो आहे मुंहिंजो पीउ जंग में शहीद थी वियो आहे मुंहिंजी अमर वञी वियो मुड़ुस कयो जेकॾहिं मुंहिंजो पीउ हुजे हा मूंखे कपिड़ा वठी ॾे हा अमर मूंखे धिकारे घर मां कढी छॾियो आहे मूंखे पंहिंजे घर में गुस्ल कराए हा कपिड़ा पाराए हा नवां कपिड़ा वठी ॾे हा या रसूल अल्लाह मुंहिंजो को अज़ीज़ कोन्हे को करीब कोन्हे को माइट कोन्हे को जॾहिं मिटनि वारा ॿार ॾिसां थो त पंहिंजा अबाना यादि करे रोआं थो हबीबन फरमायो अब्बा तूं मूंखे सुञाणी कोन थो मां मदीने वारो घोट आहियां जंहिं तुंहिंजे पीउ खे जंग जे मैदान में मोकिलियो बचड़ा जेकॾहिं तोखे पीउ कोन्हे त मां मुहम्मद तुंहिंजो पीउ आहियां जेकॾहिं तोखे अमर कान्हे त मां मदीने वारो घोट तोखे ॿुधायां थो आयशा सिद्दीक़ा तुंहिंजी अमर अथई तोखे भाइर न आहे त तुंहिंजा हसबैन करीमेन भाइर अथई जंहिं हबीब जे करे तूं आयो आहे उहो हबीब तव्हां ते एॾो महिरबान आहे अज़ीज़ो दोस्तो नबी साईं जे दरबार में हिकिड़ी माई आहे नंढड़ी न्याणी उन जे कच्छ ते आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रोई अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे न्याणी ॼाई आहे परेशान हुई माई नबी पाक फरमायो त हनी अल्लकुम अला बनातिकुम नबी पाक फरमायो त जग जहान के पुट ॼमनि था उन्हनि खे मर्द मुबारक ॾियनि था माण्हू मुबारक ॾियनि था ओ अम्मा तूं रो न तूं मुंहिंजी उम्मत आहीं तूं अखियुनि मां पाणी नहार मां मदीने वारो घोट तोखे मुबारक ॾियां थो जिन औरतुनि खे न्याणियूं ॼमनि थियूं उन्हनि खे मां मुहम्मद थो मुबारक ॾियां उन हबीब मदीने वारे घोट मुबारक ॾिनी आहे माईअ जो कमरो लही वियो आहे
माईअ वेचारीअ जो दुख लॻी वियो आहे मतिलब छा त जंहिंजो मकाम एॾो वॾो आहे जंहिंजो दर्जो एॾो वॾो आहे उहो उम्मत ते बि एॾो वॾो महिरबान आहे मुंहिंजी वार कजा शान वारा नबी मुंहिंजी वार कजा शान वारा नबी मुंहिंजी वार कजा शान वारा नबी उते भेरो कजा भला नबी मुंहिंजी वार कजा अबा ईंदे को सकरात में कम केर कम कोन ईंदी कब्र में कम केर कोन ईंदी माशर में कम केर कोन ईंदी पर जे कम ईंदी त जंहिं नबीअ जी तूं सना ॿुधण आयो आहे उहो मदीने वारो घोट तोखे उते कम ईंदो अज़ीज़ो दोस्तो उम्मुल मोमिनीन बीबी खदीजतुल कुबरा हज़रत ज़ैद नढड़े खे मदीने वारे जे हवाले कयो जॾहिं नबी पाक जो दीदार कयाई हुज़ूर रहमतुल आलमीन सां मिलियो आहे नबी पाक एॾो प्यार ॾिनो जो अबाड़ा हुन खां विसरी विया मां विसरी वई पीउ विसरी वियो होॾ पीउ वेचारो शाम में रत रोए पियो अम्मा वेचारी तेजीअ ते बि जर हारे वाट वींदड़नि खां काफ़िले वारनि खां पुछे त ओ काफ़िले वारो मूंखे ॾसो त मुंहिंजो बचड़ो ज़ैद किथे आहे दरूद पढ़ंदा न त ॿुधाईंदव अलाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफ़ीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा ॻाल्हि खे खुटायूं नबी पाक जा प्यारा ग़ुलाम ज़ैद केतिरा साल महबूब जे ख़िदमत में रहियो हुनखे मुस्लमान थियण जो मौक़ो बि मिलियो हाणे हुज़ूर जे ख़िदमत में आहे हुज़ूर जो ग़ुलाम शाम जा माण्हू ॿ टे माण्हू हज ते आया उन्हनि सुञातो त ही उहो माण्हू आहे जंहिंजी अमर हिन जी रोए थी जंहिंजे लाइ हिन जो पीउ रोए थो माइट रोअनि था चयाऊं ओ अदा तुंहिंजो नालो छा आहे ॿुधायाई त मुंहिंजो नालो ज़ेबा ऐं हारसा जो पुटु आहियां चयाऊं ओ बचड़ा तुंहिंजी अमर तोले रोए थी तुंहिंजो अबो तोले रोए थो ॾाढा वीचारा लाचार चयाई त तव्हांजी मर्ज़ी आहे ॿुधायो या न ॿुधायो मूंखे त अहिड़ो रहमतुल आलमीन नबी मिलियो आहे जो अबो अमर त मूंखां विसरी वियो आहे अज़ीज़ दोस्तो नबी पाक जा प्यारा ग़ुलामो नबी से फरमाया ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वलदिही व वालिदिही व नफ्सिही वन्नास अजमईन नबी पाक फरमायो अवामा को बि माण्हू मोमिन नथो थी सघे जेसि ताईं मां मुहम्मद उनखे उनजे जान खां उनजे अबे अमर खां उनजे माइटनि खां जेसि ताईं मां मुहम्मद प्यारो न आहियां तव्हां मां को बि माण्हू मोमिन नथो थी सघे मुहम्मद है मताए आलम ईजाद से प्यारा दुरूद ॾाढा पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफ़ीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक व सल्लिम अलैहि तस्लीमा मोहम्मद है मताए आलम ईजाद से प्यारा पिदर मादर बिरादर जान मां औलाद से प्यारा अज़ीज़ दोस्तो ॻाल्हि खे खुटायूं ॻाल्हि खे मंज़िल ते पहुचायूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा ग़ुलाम हाजिर वञी ज़ैद जे पीउ सां ॻाल्हि कई कंहिं ॻाल्हि कई हाजिर वञी ॻाल्हि कई उहो ज़ैद जो वालिद सॻोरो ज़ैद जो चाचो सॻोरो
मुझो ख्याल आ त अवां बि ज़िक्र कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक हज़रत अल्लामा क़बला साईं मुनीर अहमद शाह साईं अब वेही रहो दुरूद में बसा पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा हाजिर ज़ैद जे पीर सां ॻाल्हि कई कैसा ॻाल्हि कयाऊं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा गुलाम ज़ैद जे पीर सां ॻाल्हि कयाऊं त तुंहिंजो पुटु मके में ॾिसी आया पाण दिल में इरादो कयाई पंहिंजे भाउ काब खे चयाई त सोन खणी हलूं चांदी खणी हलूं ऐं पंहिंजे प्यारे पुट खे चांदी पैसा टोकर ॾेई पंहिंजे बचड़े खे वापसि करे अचो अजी दोस्तो नबी पाक जो शान ॿुधिजो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो मक़ाम ॿुधिजो हुज़ूर जो केॾो वॾो मक़ाम दिल जे हुज़ूर सां ॿुधिजो उहे ॿई ॼणा खच्चर ते सोन चांदी पैसा पाण सां खणी मके पाक में आया पुछा कयाऊं त अल्लाह जो आख़िरी रसूल किथे आहे दुरूद मां बसा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना शफीअना हबीबना मौलाना मुहम्मद मुबारक वसल्लम अलैहि तस्लीमा मक्के में आया मक्के में जीअं जो पहुता नबी पाक जी पुछा कयाऊं त अल्लाह जो हबीब किथे आहे ॿुधायाऊं त मदीने वारो घोट बैतुल्लाह में ज़ैद जो बाबो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में आयो हुज़ूर खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह मूंखे सुञाणो था या नथा सुञाणो मां ज़ैद जो पीउ आहियां ज़ैद खां हेतिरा साल जुदा रहियो आहियां मूं ॿुधो आलमीन नबीअ वटि मुंहिंजो बचड़ो रहे थो महिरबानी कयो मां पैसा खणी आयो आहियां चांदी मूं आंदी आहे दुनिया मूं आंदी आहे अल्लाह नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे रिसालत नारे तहकीक नारे तहकीक हज़रत क़िबला साईं मुफ्ती इब्राहिम साहब दोस्तों नबी पाक के अर्ज़ की या रसूल अल्लाह मुझो बचड़ो मूंखे सोन ॾियां थो चांदी ॾियां थो मदीने वारे घोट फरमायो त ज़ैद हींअर मौजूद कोन्हे अचे मां तोखां पैसा न वठंदुसि मां तोखां दुनिया न वठंदुसि मां तोखां दौलत न वठंदुसि जेकॾहिं तुंहिंजो पुटु तोसां हले त मां मुहम्मद मुफ़्त में छॾण लाइ तयारु आहियां ज़ैद आयो ज़ैद पीउ खे सुञातो पीउ पंहिंजे पुट खे सुञातो पीउ चयो ओ बचड़ा तुंहिंजी अमर तोखे सारे थी महिरबानी कर तूं हल पाण चयईं ओ बाबा मां मदीने वारे घोट खे नथो छॾे सघां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन ओॾी महिल उथी बैतुल्लाह जे सतरनि में चंबड़ी पाण फरमायो त ओ मुंहिंजा सहाबियो यादि रखो अॼु खां पोइ ज़ैद मुंहिंजो पुटु आहे ज़ैद मुंहिंजो पुटु आहे ही मुस्तफ़ा जो मक़ाम आहे सहाबा मुस्तफ़ा जे मक़ाम खे सुञाणनि था
ॿिए खे मुस्तफ़ा जे मक़ाम जी ख़बर ई कान्हे का। आख़िरी अलालत जा ॾिहाड़ा हुया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे मुस्तफ़ा हुकुम फरमायो तूं निमाज़ पढ़ाए। दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निमाज़ जे लाइ जेॾी महिल मस्जिद नबवीअ ॾे आया त सहाबा इकराम मुस्तफ़ा खे ॾिसण जे लाइ आता हुया। दोस्तो सलाम भरायाऊं नबी पाक जा सहाबी मुस्तफ़ा खे तकीन पिया। हाजी गुलाम नबी मैसर उन मंज़र खे चिटियो आहे। ओ खिली गुल थोरो खोने लियो लजपाल पातो थई खिली गुल थोरो खोने लियो लजपाल पातो थई नमू हिकिड़े मगर मिड़नी गुलामन बि सुञातो थई खिली गुल थोरो खोने। उन हबीब मदीने वारे घोट खे जंहिंजे शान खे मक़ाम खे रब ॼाणे, रब जा गुलाम रब करीम जे मुस्तफ़ा जा गुलाम सहाबे किराम ॼाणी, तो असांखे अवाम नास खे मुस्तफ़ा जे मक़ाम जी ख़बर न आहे। पर रब कंदो त मदीने वारे जे हिन सना खानीअ जे ॿुधण ऐं ॿुधाइण जे सदके में सकरात में कब्र में महशर में मदीने वारो सभिनी जो हामी थींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।